श्री प्रेम भाटिया एंड पार्टी, इनका तारुफ करना बहुत ही मुश्किल है। ऐसा है कि बल्ब को मोमबत्ती जलाकर दिखाने वाली बात मैं नहीं कहूंगा। तो हमारे बीच में मैडम भाटिया अगर तैयार हो।
खे मनायूं था अॼु जे ॾींहुं। ऐं मां आभारी आहियां मिस्टर मोहन कटारिया जी। मूंखे ख़बर कोन्हे किथे वेठा आहिनि हो, तो मां काफ़ी आभारी आहियां मिस्टर कटारिया जी जिन्हनि अॼु असांखे हिते मौक़ो ॾिनो आहे प्रोग्राम पेश करण जो। त जेको गीत मां हाणे ॻायां थी उहो असांजी लैंग्वेज ते आहे, यानी कि सिंधी लैंग्वेज ते। चौकी